ट्रायल्स जो शेड्यूल्स जारी करे छडियो आहे। अवां खे ॿुधाईंदासीं कराची ऐं सखर में ट्रायल वरिता वेंदा। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध प्रीमियर लीग लाइ ट्रायल्स जो शेड्यूल पधिरो करे छडियो आहे। कराची ऐं सखर में ट्रायल वरिता वेंदा। कराची में 29 तारीख़ ने मोइन खान अकेडमी में सुबुह 9 खां शाम 6 वॻे ताईं ट्रायल वरितो वेंदो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद। जी रोशनी, सिंध प्रीमियर लीग के हवाले से गुज़िरियल 1.5 महीनन खां वठी हिकिड़ी कैंपेन हलंदड़ हुई ऐं उन हवाले सां जेकी गुज़िरियल गवर्नमेंट हुई पाकिस्तान पीपुल्स पार्टी उन जा जेके मिनिस्टर्स हुया ख़ासि करे शर्जील नाम मेमन साहब ऐं उन सां गॾु नासिर शाह ऐं वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह उन्हनि इहो चयो त ही फ्रेंचाइज़ जेकी थिए पई इवेंट थिए पियो इनखे हू ओन कंदा त सिंधी रांदीगरनि जे लाइ हिकिड़ी वॾी अपॉर्चुनिटी आहे। ऐं उन्हनि इहो चयो त 6 टीमूं जेके आहिनि उहे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जिते नवाबशाह है, लाड़कानो, हैदराबाद, कराची ऐं उन सां गॾु मीरपुर ख़ासि इन्हनि में ट्रायल वरिता वेंदा। पर अॼु जेको शेड्यूल पधिरो कयो वियो आहे उन में सुभाणे जेको आहे सो मोइन खान क्रिकेट अकेडमीअ में ट्रायल वरिता वेंदा। सुबुह जो 9 वॻे खां शाम जो 6 वॻे ताईं जेके प्लेयर्स इते रीच करे सघनि था उहे कराची अचनि ऐं उन्हनि लाइ लाज़मी करार ॾिनो वियो आहे। हिकु त उन्हनि वटि सिंध जो डोमिसाइल हुजे ऐं उन सां गॾोगॾु शिनाख्ती कार्ड बि हू पाण सां खणी अचनि। उन खां पोइ ॿियो जेको शहर हिननि अनाउंस कयो आहे उहो सखर आहे। सखर में सैयद खुर्शीद शाह क्रिकेट स्टेडियम आहे उन में ट्रायल वरिता वेंदा। उते बि साॻियो प्रोसेस हूंदो। सुबुह जो 9 वॻे खां शाम जो 6 वॻे ताईं ट्रायल थींदा ऐं डोमिसाइल ऐं शिनाख्ती कार्ड रांदीगरनि खे खणी अचणु लाज़मी हूंदो। हिन इवेंट खां अॻु में हिकिड़ी शइ KTN न्यूज़ जे प्लेटफॉर्म ते अब्दुल रज़ाक जे हवाले सां चयो वियो त उहो ट्रायल वठंदो, ट्रायल कंडक्ट कंदो। पर असांजे ज़रियनि मुताबिक़ हिन वक़्तु जेको अब्दुल रज़ाक आहे उहो मुल्क खां ॿाहिरि आहे। तंहिं करे अब्दुल रज़ाक हाणे सिलेक्टर जो जेके ज़िम्मेवारियूं आहिनि उहे न निभाईंदो। उनजी जाइ ते कुझु लोकल प्लेयर या फर्स्ट क्लास क्रिकेटरनि खे टीम जी सिलेक्शन जे लाइ हायर कयो वेंदो। उन्हनि जी तादाद 4 खां 5 थी सघे थी। ऐं इहो जेको कराची में ट्रायल आहिनि उन में त ईज़ी एक्सेस जेके कराची वारनि खे हूंदी उहे अची सघनि था। प्लस में जेके सखर के रांदीगर वेझा आहिनि उहे अची सघनि था। तमामु मुश्किल में विझी छॾियो आहे सिंध प्रीमियर लीग जी इंतिज़ामिया रांदीगरनि खे, छाकाणि जो टाइम थोरो आहे ऐं प्रोसेस खे पूरो करणु घटि में घटि 19 डिस्ट्रिक्ट आहिनि जेके कराची ऐं सखर में ट्रायल ॾियण ईंदा ऐं जेको टाइम पीरियड आहे उहो 29-31 आहे। त इन हवाले सां अञा ताईं शयूं क्लियर थियणु खपंदियूं हुयूं उहे बि न थियूं आहिनि। ऐं KTN न्यूज़ जे ज़रियनि मुताबिक़ जेको इवेंट आहे स्टार्टिंग डेट गुज़िरियल दफ़े जेको सैयद नासिर शाह जेको बल्दियात जो वज़ीर हुयो उन डेट अनाउंस कई त 19 सेप्टेम्बर ते हिन मेगा इवेंट जी असां शुरूआति कंदासीं। पर ज़रियनि जो चवणु आहे त अञा असांखे कुझु 2 ॾींहं लॻंदा। उन खां पोइ असां फाइनल डेट अनाउंस कंदासीं। त हिन वक़्त ताईं शयूं मुंझियल आहिनि, क्लियर का बि शइ न थी आहे। हज़ारनि जी तादाद में जेके रांदीगर आहिनि जिन खे सिंध प्रीमियर लीग जो इंतज़ारु हुयो त सिंध जो वॾो इवेंट थींदो ऐं चयो इहो पियो वञे त हिन में सिंधी प्लेयरनि खे चांस ॾिनो वेंदो। पर जेके ज़रिया चवनि था KTN न्यूज़ आहे त उन में या त हिकु टीम में 20 रांदीगर हूंदा, उन मां 15 रांदीगरनि जो जेको तालुक़ु हूंदो उहे ॿियनि सूबनि सां हूंदो। सिर्फ़ु 5 रांदीगर अहिड़ा हूंदा जेके सिंध जे डोमिसाइल ते हूंदा ऐं सिंध जे डोमिसाइल सां मुराद उहे सिंधी हुजनि या न हुजनि उन्हनि जे लाइ लाज़मी न आहे, पर सिंध जो डोमिसाइल उन्हनि वटि हुजणु लाज़मी आहे। त तमामु हिकिड़ो तकरारी इवेंट करे छॾियो आहे हिन वक़्तु इंतिज़ामिया। हाणे ॾिसूं था अॻिते हली इन्हनि शयुनि खे कीअं हैंडल करे थी सिंध प्रीमियर लीग जी इंतिज़ामिया ऐं गुज़िरियल गवर्नमेंट जंहिं हिन खे ऑन कयो उन्हनि जा जेके वज़ीर आहिनि उहे कहिड़ी तरह सां हिन में दख़ल अंदाज़ी करे शयुनि खे बहितर करण में अहम किरदारु अदा कनि था। थी रोशनी। ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़रीन। स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि।